नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त की लाहौर में खबर ॾींदा पाक फिज़ा तरफा भारतीय वेड़ाक जहाज़न के किराइण जा 2 साल मुकम्मल थी विया। 27 फरवरी 2019 ते पाक फिज़ा सरहदी हदन जी बंदकणी जी कोशिश के नाकाम बनाईंदे भारत जे 2 वेड़ाक जहाज़न के किराए एक भारतीय पायलट अभिनंदन के गिरफ्तार कयो हो। पाक फिज़ा उन कामयाबी के ऑपरेशन सोफिट रेनवर्ट जो नालो ॾिनो हो। भारतीय जहाज पाकिस्तानी हदन में दाखिल थिया पर शाइनन खां बचण जे लाइ पंहिंजो ई वज़न किराए भॼी विया, जंहिंसां कुछ वणन के नुक़सान पहुतो। ॿिए ॾींहुं पाकिस्तान ॾींहं जी रोशनी में दुश्मन के मुंह तोड़ जवाब ॾिनो। होॾां पाक फिज़ा ऑपरेशन सोफिट रेनार्ड जे मुनासिबत सां पंहिंजो नओं मिली गीत सदाई पाकिस्तान जारी करे छॾियो आहे, जंहिंखे गुलकार अली हमज़ा ॻायो आहे, जॾहिं त हुन जा बोल शहजाद नेर तख़लुक़ कया अक्सबंदी मशहूर डायरेक्टर ज़ोहेब काज़ी ॾिनी आहे। ही गीत पाक फिज़ा जे जवानन जी जुरत ऐं बहादुरी के खराज तहसीन आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।